अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ पूरे सिंध जियां सकरन में भी मुकम्मल लॉकडाउन शाम जो 5 वॻे खां पोइ माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रखण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो पूरे शहर में गश्त। सकरन पुलिस जा नौजवान मोटरसाइकिल ते बि घिटिन में गश्त करे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करण में रुधल। सकरन जो SHO अब्दुल लतीफ़ थईम बि पुलिस जा अटाला साण करे गश्त करण लॻो। पुलिस मोबाइल खे ॾिसी घिटिन में बीहंदड़ माण्हुनि में बाज। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।